वगण में सिंधु दरिया मथा गैर कानूनी केनाल कढण खिलाफ जमियत उलमा इस्लाम के सॾ ते ॻोठ थड़ी आशिम में अॻवाननि साईं कारी सुल्तान अहमद शेख साहब, मोहम्मद उर्स शेख साहब, साईं नज़र हुसैन फारूकी साहब, मौली सुफियान अहमद तुनियो, हाफिज़ वलीउल्लाह तुनियो की अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अॻवाननि TSN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध दुश्मन मंसूबा जोड़े हारनि आबादगारनि ऐं सिंधियुनि खां जीअण जो हक़ खसियो पियो वञे। पाणीअ जे आलमी ॾींहं ते किरोड़े सिंधी सरापा एहतजाज आहिनि ऐं हीउ इशू आलमी सतह जो इशू आहे, जंहिं ते गौर करे नवां केनाल ठाहिण वारे गैर आइनी मंसूबे खे रद्द कयो वञे। असां सरापा एहतजाज आहियूं इन जे करे त सिंधु दरिया ते जेके 6 केनाल कढिया वञनि था ये हर सूरत में असांखे नामंजूर आहिनि। असां इन्हनि खे चऊं था त पंहिंजे इन हरकतुनि खां मुड़ी वञो। जेकॾहिं तव्हां सिंधु केनाल ठाहिया, सिंधु दरिया ते केनाल ठाहिया, असां इन सिंधु दरिया ते केनालनि जे खिलाफ हमेशह जंग लड़ंदासीं। जेकॾहिं जान कुर्बान करणी पई त जान भी कुर्बान कंदासीं, बच्चा भी कुर्बान कंदासीं। कंहिं भी सूरत में इन सिंधु दरिया ते ये 6 केनाल न ठहण ॾींदासीं। मथे हुकूमत ताईं पहुचाइण जी कोशिश करे रहिया आहियूं त सिंधु ते केनाल ठहण असांजी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। तंहिं करे असां इन जी भरपूर मुखालफ़त कयूं था ऐं जीअं इहे केनाल सिंधु दरिया ते न ठाहिया वञनि। एहतजाज रैली जेको आहे सिंधु दरिया ते जेके 6 केनाल ठाहिया था वञनि, जमीन सलाम सूबे संज तरफ़ खां इहो असांखे हुकुम थियो त हर ॻोठनि में, हर ज़िलनि में, हर तालुकनि में जेको आहे तव्हां एहतजाज रैली जेको आहे रिकॉर्ड करायो। दरिया ते जेको केनाल ठहनि था ऐं इहो जेको आहे सो इहा नामुनासिब ऐं गैर शरई आहे। जेको आहे पानी जेको आहे सो ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। जेको आहे अॻु में ई सिंध में पानी तमामु थोरो आहे। पानी घटि में असांजी मईशत जेका आहे कमज़ोर थी वेंदी ऐं मईशत कमज़ोर थींदी, ज़राअत कमज़ोर थींदी, मईशत कमज़ोर थींदी त मुल्क में ॾुकार ईंदो ऐं माण्हू पोइ जेको आहे खाना जंग ते लही वेंदा। ये हुकूमत जेको आहे सिंध जो पानी जेको आहे बंदि करे ऐं माण्हुनि खे जेको आहे रोड ते जेको आहे कढण जी कोशिशि था कनि। पानी बंदि थींदो, मईशत जेको आहे कमज़ोर थींदी, ज़राअत कमज़ोर थींदी। हुननि वधीक चयो त हुकूमती नुमाइंदनि जे बयाननि ते हैरत थिए थी त हू केनालनि जी हिमायत त नथा कनि, जॾहिं त केनाल कढण वारी मुशावरत में हुननि जा राज़ीनामा ॾिनल आहिनि ऐं अहिड़े मौके ते हुननि जा बयान सिंध जे अवाम खे बेवकूफ़ करण जे बराबरि आहिनि। जेकॾहिं हू सिंधुअ सां सचा आहिनि त वफ़ाक़ खां अलहदगी अख़्तियार करे सियासी रस्ता अलॻि कनि ऐं भरपूर मुखालफ़त करे केनाल रिथा खे रद्द कराइण में सिंध जे अवाम सां गॾु बीहनि।